नाज़रीन, मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल वैक्सीनेटर्स जो सिंध जे राजधानी कराची में 19 ॾींहं खां धरणो जारी आहे। उन हवाले सां कराची मां रिपोर्ट करे रहियो आहे धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर हारिश कुमार। सिंध के मुख्तलिफ़ शहरन में आयल वैक्सीनेटर अज 19 ॾींहं भी पंहिंजे मुतालबन की मनता लाइ कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयूं वेठा आहिनि। इन हवाले से अचो त इन्हनि खां मालूम कयूं त इन्हनि जो आख़िर कहिड़ा मुतालबा आहिनि। वो मासूम बार रोज सेंटरन ता वापस पे वजन हज़ारन की तादाद में। को एक ज़िलो कोने जो बंद हुए, पूरे सिंध जा 29 ज़िला और 29 ज़िलन जा सेंटर EPI सब बंदन। न वैक्सीन जमदड़ बार खां वठी 15 महीनन ताईं कंहिंखे वैक्सीन नथी थिए। मां इहो ॾाढे दुख सां थी चवां, इंतज़ामिया आला छो सुतला, उन्हनि खे इन्हनि मासूम ॿारनि जो को ख़्यालु कोन्हे। बाक़ी रुबेला जी कैंपेन लाइ वठ वेठा लाइ ॾिनी अथनि। अनट्रेंड माण्हुनि खां वैक्सीन कराए ॿारनि जो जेको हशर थियो आहे, उहे पिक्स जेके आयूं हूंदियूं तव्हां पाण ॾिठियूं हूंदियूं। असांखे अॼु हिते 19 ॾींहं आहे, हिते असां वेठल आहियूं पंहिंजे हक़नि जे ख़ातिर। असांजो तमामु हिकिड़ो हिननि जे हिसाब सां तमामु नंढिड़ो मसइलो आहे असांजो। हिकिड़ी असांजी अपग्रेडेशन आहे, ॿियो असांजा 336 जेके बच्चा आहिनि जेके 2 साल कमु कयो आहे, उन्हनि खे हिननि वरी कोविड जे हिसाब सां कढी छॾियो आहे, उन्हनि जी बहाली आहे। ऐं सिंध हुकूमत खां ऐं ब्यूरोक्रेट्स खे ख़ुदा जे नाले हथ ॿधी अर्ज़ु थो करियां, तव्हांखे त परवाह कान्हे, पर असांजी त ई रोज़ी आहे। हिन बचड़नि सां असांजो वॾो उत्साह आहे। ही बचड़नि सां असांजो साह सांढे लाइ असांजो महिरबानी करे असांखे पंहिंजो हक़ ॾियो त असां वञी पंहिंजे बच्चनि जी ख़िदमत करियूं। असां उन्हनि मासूम ॿारनि जे लाइ अॼु बि परेशान आहियूं जेके असां वैक्सीनेट जे इंतज़ार में पंहिंजनि घरनि में वेठा आहिनि। पर ख़ुदा हिन क़ौम हिन ॿारनि हिन ग़रीब एराई त तव्हांखे जेको आहे 2 ॾींहंनि जे अंदरि तव्हांजा मसइला हल कंदासीं, पर अफ़सोस सां चवणो थो पए त अॼु 5 ॾींहुं ॿियो बि गुज़री वियो आहे। उन जेको असांखे उन्हनि 2 ॾींहंनि जो अल्टीमेटम ॾिनो, तव्हांजो मसइलो हल कंदासीं, पर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उन्हनि खे 5 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर असांजो मसइलो हल नथो कयो वञे। असांखे 2 नोटिफिकेशन न ॾिना विया त पोइ इंशाअल्लाह जेको सिंध असेंबली जो इजलास आहे उनजो असां घेराव कंदासीं ऐं असां उते बिल्कुलु ज़रूरु पहुचंदासीं। सेंटर सब बंद है, ॿारनि खे टुकल कोन था लॻनि, माउ पीउ उनजा परेशान पिया थियनि। त असांजो जहिड़ी जेसि ताईं असांजा मुतालबा पूरा कोन थींदा न, असीं धरने से कोन उथंदासीं। कैमरामैन फैसल सां गॾु हरीश कुमार, धरती टीवी न्यूज़ कराची।